पोइते तक कोन वियमि, पुलिस इन्वेस्टिगेशन हुई त बि असीं हाज़िर हुआसीं। सुप्रीम कोर्ट ताईं असांजो केस हलियो आहे। मां सुप्रीम कोर्ट मां बेल याफ़्ता आहियां। मुंहिंजे मथां का अहिड़ी शइ हुई त सुप्रीम कोर्ट में पेश कना। मूंखे सुप्रीम कोर्ट छो बेल ॾिनी? छो एंटी टेररिस्ट कोड जा एक्ट हिन मां कढिया विया? उहो सुप्रीम कोर्ट खां सवाल कनि। सुप्रीम कोर्ट मां असां खटिया आहियूं, असां बेगुनाह आहियूं, बेॾोहियूं, हरू भरू असांखे पॉलिटिकली इन्वॉल्व कयो थो वञे। इन खां वधीक मां छा चवां? हेलो जी जी, बुरहान खान ये ॿुधाइजो, फरियादी धुर चवे थी त असां वटि केस जे हवाले सां सबूत आहिनि, इन बाबति तव्हां छा चवंदा? जी मां चवां थो केस हिननि वटि जे सबूत आहिनि त इहे ऑनरेबल कोर्ट्स में पेश कनि न। जॾहिं सुप्रीम कोर्ट में हाई कोर्ट मूंखे केस में जॉइनिंग ॾिनी, मां सुप्रीम कोर्ट में उनजे ख़िलाफ़ वियुसि। सुप्रीम कोर्ट मूंखे बरी कयो, केस सेटिसाइज़ कयईं, हाई कोर्ट जो ऑर्डर खे सेटिसाइज़ करे असांखे मोटाए मोकिलियईं त तव्हां वञो। जे हिननि वटि सबूत हुया त उते सुप्रीम कोर्ट में पेश कनि हा न। अच्छा, बुरहान खान चांडियो ॿुधाइजो, सिक्योरिटी वापसि वठण बाबति तव्हां तस्दीक कंदव? सिक्योरिटी अमां खां सिंध पुलिस पारां वापसि वठी वई आहे, इन बाबति तव्हां छा चवंदा? अहिड़ी ॻाल्हि सिक्योरिटी न हुई, न असां वटि आहे। सही। बुरहान खान चांडियो, KT न्यूज़ खे टाइम ॾियण लाइ अवां जी वॾी महिरबानी।